भजन छा आहे, सत्संग छा आहे। केवल सुठी सुठी ॻाल्हियूं अपनाइण ही सत्संग ना आहे भाई, ध्यान रखूं। केवल सुठा सुठा वीचार पंहिंजे भीतर खणी वञण इहो ही सत्संग ना आहे। जेके बुरायूं आहिनि पहिरियों उहो कढण ही सत्संग आहे। चओ हरे राम। संतन ॿुधायो कि शायदि महात्मा बुद्ध हुया, उहे अगरि कंहिंखे पंहिंजो शिष्य ठाहींदा, सेवक ठाहींदा, त गुरुअ जो कमु आहे कि शिष्य ते उहे ॾाढी महिनत कंदा आहिनि। चओ हरे राम। ॾाढी महिनत कंदा आहिनि ताकि उन में निखार अचे। कहिड़ी महिनत कंदा महात्मा बुद्ध? उन्हनि खे सुठी सुठी ॻाल्हियूं पहिरियों न सेखारींदा। चओ हरे राम। भाई कोई शरण आयो, कंहिं दीक्षा वरिती, कंहिं मंत्र वरितो, कोई सेवक ठहियो, अची करे भक्त ठहियो, महात्मा बुद्ध जी शरण में रहण लॻो, त उनखे पहिरियों सुठी सुठी ॻाल्हियूं न सेखारींदा कि भजन करो, माला करो, ये सेवा करो, भक्ति करो। न, पहिरियों जेकी उन में बुरायूं हूंदी उनखे कढण जी कोशिश कंदा। चओ हरे राम। कोई बुरी आदत हूंदी पहिरियों उनखे छॾाईंदा। मैल लॻल आहे पहिरियों उनखे साफ़ कंदा, पोइ सुठा वीचार उन जे अंदरि ॾींदा। आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन। चओ हरे राम। इहो ही त भक्ति आहे, इहो ही त भजन आहे, इहो ही त सत्संग आहे। चओ राम।